जाम शोरों में GM सैयद एडिफेंस हाउस ते पीपल्स पार्टी मुखालिफ अगवाननि ऐं उम्मीदवारनि जो अहम इजलास थियो, जंहिंमें सैयद मुनीर हैदर शाह, मलिक चंगेज़ खान, रोशन बुरड़ो, मीर मंगरियो, खुदाबख्श थेबो समेत केतिराई अगवान शरीक थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जामशोरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर आबिद अली अब्बासी। जी आबिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। GM सैयद एडिफेंस जामशोरो में पीपल्स पार्टी मुखालिफ अगवाननि, जामशोरो इतिहाद ऐं उम्मीदवारनि जो अहम इजलास सॾायो वियो। इजलास में सैयद मुनीर हैदर शाह, मलिक चंगेज़ खान, रोशन बुरड़ो, एडवोकेट मीर अहमद मंगरियो, खुदाबख्श थेबो समेत केतिराई अगवान जेके आहिनि उहे शरीक थिया आहिनि। इजलास दौरान जेको आहे काफ़ी मामलनि ते इतफ़ाक़ करण बाद जेको आहे फ़ैसिलो कयो वियो त ज़िले में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे टफ टाइम ॾिनो वेंदो। उन सिलसिले में हिकमत अमली जेका आहे उहा जोड़ी वई। उन तहत पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे जेको आहे मैदान में सोढ़ो करण लाइ PS 79 थाणो बुलाखान ॿोलहड़ीअ जो गॾियल तक आहे, जिते बीठल GDA उम्मीदवार SUP अगवान आहे एडवोकेट मीर अहमद मंगरियो, जेको आज़ाद उम्मीदवार मलिक चंगेज़ खान जे हथ में हक़ खणी संदसि हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। मांखे ॿुधायां त इजलास बाद उम्मीदवारनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि ख़िलाफ़ मुक़ाबिलो करे जेको आहे मैदान मारण जो अज़म पिणु कयो वियो आहे। एडवोकेट मीर अहमद मंगरियो चयो आहे त मलिक चंगेज़ ज़िले जी सियासत में शुरू खां इतिहादी रहियो आहे, इन लाइ संदसि हक़ में हथु खणी रहियो आहियां। जामशोरो ज़िले में 15 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगवाननि जो चवणु हुयो त हुक्मरानी रही आहे, पर असां वटि का बि बुनियादी सहूलियत नाहे। महिरबानी आबिद, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची